जंहिं आख़िर ते बि ईमान न आंदो हर जहिड़े जहिड़े तयारु हुयो पर चवंदो सुणा प्यारा मोहम्मद करीम मूंखे ही मौजूदो ॾेखार ऐं इहो मौजूदो ॾिसी तुंहिंजे मथां कर्म पढ़ंदो एतिरे क़दुरु ते चई जे तूं नबी आहे त इन चंड खे हुकुम कर अधु लही अचे ऐं अची करे तुंहिंजे इन बाह मां अची करे मटे ऐं साॻो वरी इशारो कयो वापसि चंड जो टुकड़ो वञी वापसि मिले जेकॾहिं इहो तो करे ॾेखारियो त आउं ज़रूरु तोखे सचो नबी मञींदुसि मुंहिंजे पाक लजमा नबी फरमायो ओ अबू जहल तूं केतिराई मौजूदा ॾिठा पर तूं ईमान न आणींदे ही सिज ऐं चंड जी कहिड़ी ताक़त आहे जो मुंहिंजे इशारे ते न थिए चंड खे हुकुम थियो अधु थी हुजूर जे दरबार में आयो ऐं दुनिया ॾिठो हिन दुनिया जी तारीख़ लिखियो त सिज बि हुजूर जे हुकुम सां इशारे सां अचे वञे पियो ऐं चंड खे बि चीरे हुकुम करे ॾेखारियो पोइ बि हुननि ईमान न आंदो ईमान जंहिंजे नसीब में हूंदो आहे हुनखे मिलंदो त ही शाइर ने ॻाल्हि कई आहे जॾहिं यार जी आमुर कजण इशारे अर्श पे आदर मुताबिक तो अची तू भी बटकरा की अर्श पे कर याद कार न काई मखलूक पियो मुर्गाई जंहिं वक्त मोजा साई मुर्गा मदीने में मगा हूंदा दिल को दिखाया मायूस थी आया अला छो कावड़ चेहरा बंद लगा पिया खुशी में फिर चेहरो खुशी दिखण चाहे साईं गुलाम रसूल खिले पियो प्यार छो सभई सुभाणे अल्लाह मां